अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टीअ जे सेंट्रल एग्ज़ेक्टिव कमेटीअ जे अक्सरियती मेंबर्स पारां PDM पारां पार्लियामेंट मां इस्तीफ़ाऊं ॾियण वारे फ़ैसिले जी मुख़ालिफ़त। इस्तीफ़ाउनि खे नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जी वापसीअ सां मुशावरत करे छॾियो। ज़रियनि मूजिबि बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी सदारत हेठि PPA जे CEC इजलास में शरीक अक्सर मेंबर्स चयो त असां कंहिंजे चवण ते इस्तीफ़ा छो ॾियूं। PPA जे क़ानूनी माहिरनि चयो त इस्तीफ़ाउनि बावजूदि सेनेट इलेक्शन रुकिजी न सघंदी। उन सां सिर्फ़ सिंध में सेनेट मुतासिर थींदी, जंहिंजो नुक़सानु सिर्फ़ पीपल्स पार्टीअ खे ई थींदो। नून लीग खे हिकु वधीक झटको नेब ख्वाजा आसिफ़ खे गिरफ़्तार करे वरितो। नेब हेडक्वार्टर रावलपिंडी मुंतक़िल। नेब तर्जुमान ख्वाजा आसिफ़ जी गिरफ़्तारीअ जी तस्दीक करे छॾी। हुन चयो त ख्वाजा आसिफ़ जो सुभाणे नेब आॾो इस्लामाबाद मां राहेदारी रिमांड वरितो वेंदो। नेब ज़रियनि मूजिबि ख्वाजा आसिफ़ खे आमदनीअ खां वधीक असासनि वारे केस में गिरफ़्तार कयो आहे। मरियम नवाज़ चयो आहे त ख्वाजा आसिफ़ चयो हुयो त हुकूमत खेसि धमकियूं ॾेई रही आहे, पर मां हर क़िस्म जी हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियां। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त ख्वाजा आसिफ़ खे गिरफ़्तार न पर खेसि अगवा कयो वियो आहे। अदालतुनि खे अपील कंदसि त हाणे क़ौम अवां ॾांहुं वाजाए रही आहे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त नेब लाहौर जी टीम ख्वाजा आसिफ़ खे एहसन इक़बाल जे घर जारी इजलास दौरान गिरफ़्तार कयो। कराचीअ खे माफ़ियाऊं हलाए रहियूं आहिनि। तव्हां बेरिया टाउन ॾिठो आहे त उते शहर अॾिजी वियो आहे। बेरिया वारनि घणनि घरनि जी इजाज़त वरिती हुई, हाणे त DHA सिटी बि ठही रहियो आहे। हद दख़िलुनि वारे केस जी ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे DG खां सख़्तु पुछाणो। चीफ जस्टिस चयो त कराचीअ में माफ़ियाऊं गैरक़ानूनी अदावतूं करे फ़रार थी वियूं। हाणे कंहिंखे पकड़ींदो हिकु ॾींहुं ही शहर गरक थी वेंदो ऐं 1 करोड़ 40 लख माण्हू दुनिया छॾे वेंदा। तव्हां फातिह अख़वानी पढ़ी छॾिजो। चीफ जस्टिस सिंध जे चीफ सेक्रेटरीअ खे बि मुख़ातिब थींदे चयो त सरकारी ज़मीनूं अवां जे हथनि मां निकिरी वियूं आहिनि। ॿुधायो त KMC ग्राउंड तां कब्ज़ो हटाइण जो छा थियो। सुप्रीम कोर्ट कराची सर्कुलर रेलवे मनसूबो मुक़रर वक़्त अंदरि मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस KCR बहाली केस में रिमार्क्स ॾींदे चयो आहे त नओं वज़ीर चवे पियो त पुराणे निज़ाम ते रेलवे नथी हली सघे। ॿुधायो त फ्लाईओवर ऐं अंडरपासिस छो ठाहिया विया आहिनि। सेक्रेटरी रेलवे अदालत खे ॿुधायो त ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए रस्ता क्लियर कराइण वॾो मसइलो आहे। रेलवे जी ज़मीन ते रेजेंसी होटल ठाहिण बाबति चीफ जस्टिस अमलदारनि ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त तव्हांखे उहो इख़्तियार ई नाहे त रेलवे जी ज़मीन 46 मिलियन रुपयनि में ॾेई छॾियो। रहियल ज़मीन बि टके दड़े जे हिसाब सां खपाए छॾियो। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह चीफ जस्टिस जे तलब करण ते कराची हद दख़िलुनि केस में सुप्रीम कोर्ट आॾो पेश। वॾो वज़ीर हद दख़िलुनि बाबति रिपोर्ट पेश करण लाइ 2 हफ़्तनि जी मोहलत घुरी। अदालत खेसि 1 महीने जी मोहलत ॾेई छॾी। किडनी हिल पार्क अस्पताल साम्हूं सुभाणे ताईं हद दख़िलियूं हटाए रिपोर्ट पेश करण जो हुकुम। पेशीअ बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त हुन अदालत खे ॿुधायो त हुकूमत शाहराह फैसल विकिरो कयो त तारिक रोड जी नएं सिर तामीर कराई। यूनिवर्सिटी रोड ॿीहर ठारायो। मूं कोशिशि कई। चीफ जस्टिस मुतमइन थियो या न, उन बाबति कुझु चई नथो सघिजे। 60 मेल लॻ दरगाह होत फ़क़ीर रिंद खां वाया 3 चक सहेलो ऐं आसपास सां मिलण वारो रोड ज़बून हालत जो शिकार। ऐं हिते को बेलदार न आहे ऐं घर वेही पगारूं खाइण वारा रोडस जा ऑफिसर बि ख़ामोश तमाशाई। थियल बारिशुनि सबबि रोड तमामु ज़बून हालत में आहे ऐं हर आए ॾींहुं हादिसा पेश ईंदा रहनि था। अञा ताईं को अमल नाहे थियो ऐं मुंतख़िब निमाइंदा बि रोड तरफ़ को ध्यानु नथा ॾियनि। रोड ॿिन्ही तरफ़नि खां टुटी पियो आहे। रोडस वारा उन्हीअ ते 1 रुपयो बि ख़र्च करण लाइ तयारु न आहिनि, जंहिं ते हुननि सिंध हुकूमत ऐं DC नवाब शाह खे अपील कई आहे त रोड जी मरमत कराई वञे त जीअं रोज़ जे मामूल बणियल हादसनि खां बची सघिजे। नवाब शाह डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र PMC अस्पताल जे दौरे जे मौक़े ते सिहत जे सहूलतुनि ऐं इंतिज़ामनि बाबति PMC जे MS खां मालूमात हासिल करे रहियो आहे। डिस्ट्रिक्ट नौशहरो फ़िरोज़ पुलिस। मोरो पुलिस जवाबदार किशन लाल दीवान जे कब्ज़े मां 160 लीटर शराबत करे गिरफ़्तार करे वरितो ऐं जॾहिं त मोहब्बत देरो पुलिस जवाबदार रियाज़ अली सरगाणीअ जे कब्ज़े मां 110 साशे मुज़रे सेहत नशावर गुटको हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।